जेके औरतूं माउ बणजण जूं ख्वाहिशमंद हूंदियूं आहिनि उन्हनि लाइ गोरारी थियण ख़ुशीअ जी ॻाल्हि हूंदी आहे, पर गैर शादीशुदा नारीअ लाइ इहो नतीजो ख़ौफ़नाक थी सघे थो। अणॼाणाईअ में हमल थियण खेनि जिस्म सां गॾोगॾु ज़हन ते बि असर छॾे थो। औरत हमल ताईं कीअं पहुचंदी आहे इहो त सभु ॼाणनि था, पर बिना के मर्द सां लाॻापन जे गोरारी थियण नामुमकिन आहे। पर हिकु नारी दावा करे थी त हूअ बिना लाॻापन जे गोरारी बणिजी वई आहे। इहो वाक़ियो कोलंबिया में पेश आयो आहे, जिते कुंवारी नारी गोरारी बणिजी वई आहे। हुन ज़िंदगीअ में कंहिंसां बि के लाॻापा क़ाइम नाहिनि कया। कोलंबिया जी 19 वरहनि जी नारी सोशल मीडिया ते छायल आहे ऐं हिकु मुक़ामी टीवी खे इंटरव्यू में हुन चयो त हुन कॾहिं कंहिं मर्द सां लाॻापा क़ाइम नाहिनि कया ऐं बिना लाॻापन जे गोरारी बणिजी वई आहे। हुन पंहिंजे गोरारी थियण जो ज़िम्मेवार हिकु स्पर्म नेचुरल फोर्स यानी जिन खे करार ॾिनो आहे। नारी जो चवणु आहे त संदसि कमरे में मौजूद जिन खेसि गोरारी बणाए छॾियो आहे। छोकिरीअ जी दावा आहे त हू गुज़िरियल कुझु वक़्त खां पंहिंजे कमरे में सुपर नेचुरल ताक़त खे महसूस करे रही हुई। खेसि बुरा ख्वाब बि ईंदा हुआ। जॾहिं संदसि तबियत ख़राब थी त खेसि डॉक्टर ॾांहुं नियो वियो, जिते ख़बर पई त हूअ गोरारी बणिजी चुकी आहे। नारीअ जी दावा अजीब लॻे थी ऐं यकीन करणु ॾुखियो आहे। हूअ चवे थी त खेसि बि यकीन नथो अचे त हूअ गोरारी बणिजी वई आहे। पोइ बि संदसि इहा ई दावा आहे त हुन के मर्द सां लाॻापा क़ाइम नाहिनि कया। सोशल मीडिया ते माण्हू हुन नारीअ खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि ऐं संदन चवणु आहे त हूअ कूड़ ॻाल्हाए रही आहे, छो त हूअ वारसनि खां सच लिकाइण चाहे थी। जेकॾहिं खेनि सच जी ख़बर पइजी वञे त संदसि वालदेन काविड़बा। कुझु माण्हू छोकिरीअ जी हिमायत बि कनि था। संदन चवणु आहे त अहिड़ा वाक़िया पहिरियों भेरो न पर अॻु बि थी चुका आहिनि। इन खे मुकमल कूड़ नथो चई सघिजे, इहो सच बि थी सघे थो।